लाए काॾे वियो? हिकिड़ो पुफड़ जे घर त मोकिलियो मांसि गोश्त आहे, वीचारनि हक़दारनि खे मिले अलाए काॾे थो वञे, केॾी महिल मोकिलियो थी मां, अञा अचण जो नालो ई नथो खणे। अचे हाणे जॾहिं खणी त बीठी आहियां मां। अस्सलाम वालेकुम बेगम साहिबा। वालेकुम सलाम। खुश आहियो? हाँ मां ठीक आ, ॾई आहीं? हेॾे ॿुध तो सब मिला ईअं थो ॼण मां तुंहिंजो ड्राइवर या नौकर हुजां, या ॼण माण्हू ॾिसे कोई उहो सम्झंदो ई नथो मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां। तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं? तूं मुंहिंजो सुहिणो मुड़ुसु आहीं। सुहिणो मां? सुहिणो आहे। पाड़े वारा त सभु अलाए छा छा था चवनि। मुंहिंजे लाइ त सुहिणो आहे नी। हाँ सही आहे। हाणे ॿुध खेर सां पंहिंजी अॼु उज़ई बि थी वई। मसलो इहो आहे त हाणे जेको उज़ई आहे त तोखे ख़बर आहे त हक़दारनि खे असांखे ॾियणी आहे। हाँ सही, तो जहिड़ो जेको तूं हक़दारनि में गोश्त विराईंदी आहे न, सॼे पाकिस्तान में कोई न विराईंदो हूंदो। हाणे बि जेके ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, 17 थेलियूं मोकिलियूं थी, फुफड़ ॾे, फुफी ॾे, सौट ॾे, मासातन ॾे। हाँ हक़दारनि ने हे कहिड़े हक़दारनि जो हाणे? हे वेचारी मुंहिंजी भेण, हे तुंहिंजी भेण वेचारी यतीम मिस्कीन फकीर गरीब आहे नी, हक़दार आहे। सही सही, 1.5 किलो गोश्त यतीम भेण दे। हाँ हे चाचा जो, हे तो चाचो मंडड़ो आहे न जेको पिनंदो आहे न रेड़ी ते, उहो न? हाँ हक़दार आहे, हक़दार आहे। जी 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 जी। हे जेको सभ खां वॾी थेली आहे नी, हाँ ये अमड़ जीजल जी अम्मा तुंहिंजी। हाँ हक़दार आहे नी, अॻ में ज़कात वठंदी आहे। हक़दार आहे नी। गरीब हे जेके उज़ई पाण कयूं त तोखे ख़बर आहे हक़दारनि खे हक़ त मिले नी। हाँ बिल्कुल। ॿुध हिकिड़ो सुवाल मुंहिंजो बि आहे। हा ॿुधाए। हे अम्मा जो, हे फुफी जो, वो जेके मोकिली सभु माइटनि ॾे, हे जेके मावारा ने दड़का हेॾे पाड़े ओड़े में माइट वेठा आहिनि, अबो आहे, चाचो आहे, मासी आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ी पाउ जी थेली बि न कढी, उन्हनि कहिड़ो ॾोह कयो? अञा उन्हनि खे खपे? छा अञा उन्हनि खे उज़ई जो गोश्त खपे? तो कॾहिं ॾिनो अथनि पिटल मछेला? मां न ॾिनो थी, मां ते सॼो पाड़ो जेको हुया सॼो वठंदा त न थेलियूं ई खुटी वयूं आहिनि। अञा उहे हिसेदार आहिनि, हक़दार आहिनि अञा उहे। पाड़े वारनि ॾिननि न, ख़ुदा जी का बवा पवई, तो त पंहिंजे घरो ख़ैर न कढियो न। ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, मुंहिंजो बाबो वीचारो रेड़ी हलाईंदो आहे। सॼी फ्रिज भरिजी वई, ॿाटा भरिजी विया अथनि, बल्कि हो बॉइल करे बि रखियो अथऊं, अञा उन्हनि खे खपे थो न। ख़ुदा जी का सणाई थियो, कॾहिं का रहम वारी नज़र बि रखो। ये सभु फ्रिजनि में गोश्त न रखो। सभु जेके पावा बि पाण वटि, गुड़दा बि पाण वटि, जेरा बि रखिया थी। वेराए बा हिननि में विझ पाइनि गोश्त में, क़बूल ई न थींदई उज़ई में भागी। हक़दारनि ॾे त मोकिलियां थी, अञा कीअं भला क़बूल न थींदो? एॾो पिट पारा तो त न ॾे। क़बूल कान थींदो, ग़रीबनि खे ॾियो ई कोन था। ग़रीबनि जो आहे न, तूं वञी ॾेई आ। हे मासी, हे अम्मा जो, हे अमड़। हाँ अम्मा, हे मुंहिंजी प्यारी भेण। हाँ भेण प्यारी। हाँ हे मुंहिंजो भाउ बाक़ी बेगैरत आहे, उहो लूसिया। चाचा साईं जो, तुंहिंजी भेण प्यारी, तुंहिंजो चाचो सुहिणो, मुंहिंजो चाचो कारो वारंग जो, ईअं न? ख़ुदा जी का सणाई थियो, सुधरंदो ले त ॾिसे मूंखे त हिनजे ॻाल्हाइण ते बि कावड़ नथी अचे, छो जो करे अॼु उज़ईअ जो गोश्त विरायो आहे नी हक़दारनि खे, त खिलां ख़ुशि आहियां। ईद बि त आहे नी, हाणे छा मां हिनखे चवां? हक़दारनि खे त गोश्त वञी मिले, ॾेई अचे वञी हाणे। अड़े हीअ त थेली रहिजी वई। जेकर ॼांसां पंहिंजे पीउ खे ॾे आ, इन में त छड़ा हॾा आहिनि। ॼांसां थोरो बि थी पायां, ख़ुशि थी वञे। आ मूं त बाबे लाइ ॾिनई, हाणे छा कयां? ज़रा हक़दार आहे नी, ॾियणी बि आहे। ॾिसां थी ॿाहिरि को हूंदो, वञां थी मां। ओ अम्मा दे, अम्मा नाले अला जे उज़ईअ जो गोश्त दे अमड़े, मुंहिंजा बचड़ा खाई दुआऊं कंदई। ओ अम्मा, अम्मा ओ घर दयाणी, ओ अम्मा अल्लाह जे नाले अम्मा, अम्मा। छा है वकील? ये दर खड़काए तो या दर भञे तो पिटल? साईं मां हिकिड़ी थेली खे वठी थो वई, तव्हां 3 थेलियूं खई हुई नी। साईं मां 3 थेलियूं इन जे करे खयूं आहिनि त 3 थेलियूं मूंखे मुख़्तलिफ़ जायुनि ते पुॼाइणियूं आहिनि। हक़दारनि खे हक़ पुॼाइणो आहे, मिस्कीननि, ग़रीबनि, यतीमनि खे। मां भी यतीम आं, गरीब आं, मिस्कीन आं, ज़ाल खे हिकिड़ो ई आं, अल्लाह जो कसम आहे। ओ फ़क़ीर, तूं बिल्कुलु यतीम मिस्कीन हूंदे, पर उहे जंहिंखे ही थेलियूं ॾींदुसि उहे तोखां वधीक चिंच ग़रीब आहिनि फ़क़ीर। अब मां भी त ग़रीब आं न, दे अल्लाह जे नाले बचड़ा खाई दुआऊं कंदई। वॾो संदो ईद जो ॾींहुं आहे, उज़ई कई अथव, अल्लाह तव्हांजी क़बूल फरमाए। अरे फ़क़ीर, हे मुंहिंजी घरवारी मूंखे हथ में अमानत ॾिनी आहे।
हे जेके पाड़े जा गरीब यतीम फ़कीर मिस्कीन फ़ुकराहुनि जा शहनशाह आहिनि न, जिन में मुंहिंजी मां, जिन में मुंहिंजी भेण, जिन में मुंहिंजो भाउ, उन्हनि खे ॾेई आहे। हाणे तूं सम्झे थो त ज़ाल जो हुकुम फ़कीर तो कॾहिं टारियो आहे जो मां टारींदुमि? हे यतीमनि जो माल आहे फ़कीर, तो ग़रीब जो न आहे। उनजी तुंहिंजी ज़ाल जी मां माना तुंहिंजी ससु बिल्कुलु उहा यतीम ग़रीब आहे। जी 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 जी। ऐं उनजो भाउ उहो माना तुंहिंजो सालो उहो बि ग़रीब आहे। आधो घर वारो। ऐं उनजा ॿिया मिट माइट सभु ग़रीब आहिनि। बाक़ी असां वटि छा आहे त कोसत था हलनि, जहाज़ था हलनि, उहा बात आहे फ़कीर ऐं ग़रीब ऐं बेसहारा ऐं मुस्तहक आहियूं। मां सम्झां थो फ़कीर त हे गोश्त जेको आहे उज़ा जो विरहाए पोइ मुस्तहकनि जे लाइ आहे न, ग़रीबनि यतीमनि जे लाइ। हा तॾहिं त अगाम हो न माल। हा, पर हे जेको पाॾो आहे, जेको असां आंदो या जेको छेलो आंदो हो, उहो आंदो त मां ज़रूरु हो काहे आयो रस्ते में त विझी। उन जा पैसा बि मुंहिंजी ज़ाल जा हा, उहा विरहाईंदी बि मुंहिंजी ज़ाल आहे फ़कीर। पोइ हाणे तूं सम्झी सघे थो त हिन दौर जो मुड़ुसु पंहिंजी ज़ाल जे हुकुम खां सवाइ कुझु ॿियो कंदो त सां कहिड़ो हशर थींदो, पाण सम्झी सघे थो न फ़कीर। मां सम्झां थो अबा, इन्हनि मायुनि जे करे त ॿिनि ॿ भाइर पाण खां जुदा था थियनि। इन्हनि भाॻनि मायुनि जे करे त पुटु पंहिंजे पीउ माउ जो घर छॾे करे जुदा थो थी वञे। वाह वाह फ़कीर वाह। छो मायुनि जे कॾ लॻाओ, ओ हला खाटिजो, ओ अबा रिश्तनि सां मोहबत कयो, पाण में गॾु थियो, ऐं जेका बि विरासत कयो मुस्तहक माण्हुनि में कयो, ख़ुशामद न कयो। फ़कीर जेका रिश्तनि सां मूं मोहबत कई आहे न, दुनिया में कंहिं न कई आहे, पर उहा मोहबत हुई शादी खां पहिरियों ताईं। जंहिं ॾींहं खां मां शादी कई न, रिश्तनि सां मोहबत यट। हाणे जेका ज़ाल ॻाल्हि कंदी आहे उनखे जेकॾहिं चवंदी आहे न ॾींहुं हूंदो आहे राति आहे, मां चवंदो हा राति आहे, ऐं राति खे ॾींहुं चवंदी आहे चवंदो आहे ॾींहुं आहे। ओ फ़कीर उहे दौर गुज़री वई जो रिश्तनि जी इज़त ऐं एतिराम हूंदो हो। अबा शादियुनि खां पोइ मायुनि जे चवण ते माण्हू दीन ईमान विसारे था वेहनि। लॻे थो तोखे का चोट न लॻी आहे। चोट त घणियूं लॻियल आहिनि, असुल फटियो ई फटियो पियो आहे। अल्लाह यार शर्म कर, केॾा मुंहं ते छपर सोना था लॻनि। हा ज़ाल जे चए ते रिश्तनि खां पीउ माउ खां भाइरनि खां जुदा थी वञो था, ऐं विरासत उज़ईअ जी बि ज़ाल जे चए ते कयो था। कहिड़ी अगाम बि तव्हांजी इहा उज़ई। अल्लाह कोई माफ़ी वठंदासीं अबा, क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो न तुंहिंजी माफ़ी वठंदासीं। बाक़ी हिन हुकुम खे हिते टारणु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे जेकॾहिं तोखे गोश्त वठिणो आहे न त हिन दर खे थोरो देरि तकिड़ो खड़का, ऐं खड़काईंदो रहो थोरी देरि ताईं। जेकॾहिं मुंहिंजी घरवारी राज़ी थी न, छा पाॾे जूं बूटियूं आहिनि सही, पोइ हिते बचो ई बाक़ी वञी रान जो गोश्त थी उहो फ़कीर ॾींदई। खयूं हलियो वञी बचड़नि सां गॾु ईंद कर, ठीकु आहे? हे मां ॾेई अचां साले खे, सस खे ऐं साली खे। दर दर कर। हुकुम जी तामील कर। ओ अम्मा, ओ अम्मा, अम्मा, ओए फ़कीर बाकारे थकिजी पियो आहे। नाले अलाह से को उज़ईअ जो गोश्त त खाई मुंहिंजा बचिड़ा थो ऐं कंदी। अम्मा हा हा अचां थी। दे अम्मा अलाह जे नाले अम्मा, अमर अलाह वधाईंदुसि फ़कीर खे, दे खाई दुआऊं कंदो माया मां। हक़दार तव्हां हे वटि गोश्त। हा बिस्मिल्लाह अम्मा, अलाह वधाईंदुसि। हा दुआ कजां, मूंखे बि दुआ कजां, मुंहिंजे मुड़ुस खे बि दुआ कजां। अम्मा जी बाबा। गोश्त त न आहे अम्मा, हे त छड़ो हॾा ॾिना थी, नाले अलाह जे से बि हॾा। पोइ तूं पाण ॾिसंदी, तोखे पाण खे कहिड़ो गोश्त आहे? तूं पाण हॾा लॻो पिया, ॼण सुतलीअ मां निकिरी आयो आहे। त मां सोचियमि हॾो आहे त हॾा खाईंदो नी, हक़दारनि खे त हक़ मिले नी। हा मां इहा तुंहिंजी महिरबानी जो हक़दारनि खे हॾा ॾिना थी। मां फ़कीरां को कुतो न आहियां जो हॾा खाईंदो मैं। उहा मां अलाह जे नाले था जो को मुंहिंजो लहिणो लेखो त कोन्हे को, त उहो बि हॾा। शुकुर कर, इहो हक़दारनि खे हक़ मिलियो आहे उज़ईअ मां, शुकुर कर। वाकई अम्मा ग़रीब त हॾनि जे ई हक़दार आहिनि, बाक़ी ख़ुशामद ते पिया पंहिंजा पिया भरभा। अम्मा पोइ ईअं कजांइ अम्मा, हिते पाड़े में दर ते बि ॾिस को पाड़े जो कुतो, उनखे हॾा खाराए छॾिजांइ। हलूं था, कुर्बानी था कनि ख़ुशामद ते। बाक़ी छड़ो मुल्क खे ॾेखार त असां ॿकरो कुठोसीं, ढगो कुठोसीं। बाबो त ॻाल्हि ई ॿी करे वियो।
मां त चयो त हक़दार आ गोश्त ॾिनोमांसि हक़दार त हुया खणी पर हाणे हक़दारनि खे हक़ बि ॾिनो पर हाणे बाबे खे केरु चइबा वियो त वियो छॾेसि मां पंहिंजो दर बंदि कयां दुआ बिल्कुलु